शहीद सजाद अली चंडी के जे कत्ल के 2 महीननि खां अरसो वधीक गुज़री चुको आहे। जेके माण्हू असांजे ख़िलाफ़ प्रोपेगंडा हलाइनि था वञनि, ख़ासि करे लीमन छाहे, महमूद उर्फ़ मोहम्मद हसन ओठी आहे, उन जी माउ हुसना आहे ऐं बिजली भागत आहे। इहे टई धुरियूं सभ खां पहिरियां असांजे क़ुर पाक खणी आयल आहिनि। असां वटि क़ुर पाक खणी ईंदे करे असांखे एतमाद वठी करे असांजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा था वतन। इहो लीमन छा कल्ह जंहिं इहा प्रोपेगंडा हलाई आहे उन खां अॻे ॾींहं ते तव्हां पूरे ॻोठ निवाड़े खां पुछो त असां वटि इहो क़ुर पाक खणी आयो आहे, चवे थो त माना असां तव्हांखे क़ातिल ॿुधाईंदासीं। उन जी छोकिरे पंहिंजी माउ खे क़ातिल ॿुधाया आहिनि। उहो हाणे लीमन छा उन्हनि खे लुकाइण जे करे, बचाइण जे करे इहो प्रोपेगंडा हलाईंदो थो वते। इन खे SSP खैरपुर पंहिंजी इंक्वायरी में आंदो आहे। मोहसिन छा जंहिंजो नालो आहे, जंहिं थोरो कुझु बयानु कयो आहे, जंहिंखे SP साहब खे कुझु इन मां मिलियो आहे। हाणे लीमन छा उनखे बचाइण जी कोशिशि कंदो थो वते त ताकी असां इहो खून नाहे कयो। इन सां गॾु पंहिंजो बिजली भागत आहे, इहो हिकिड़ो किराए जो आहे। इहो गुलशाह बुखारी जो हिकिड़ो ढोंग कयूं उते वेठो आहे थियो। इन जी गादी नशीन जो अॻुवाण इन लीमन छा खे कयो अथनि, जेकी इहो नशा हलाइनि था, वापराइनि था। तव्हां पूरे ॻोठ खां पुछो, इहो नशा हलाइनि था। चर्स थियो, भंग थियो, अफ़ीम थियो, इहे असांजी दरगाह खे ख़राबु कनि था। अॻुवाणी जेको करे थो इहो लीमन छा थो करे इन क्रिमिनल जी। इहो राति जो 1:30 2 वॻे ताईं होटल ते वेहे थो। होटल जो जेको सुम्हरो आहे, छुटो सुम्हरो, इहो सरेआम तव्हां हुन ॻोठ वारनि खां अची पुछो। इहो 2 राति जो 2 वॻे ते वेठो आहे। नए नसुल खे इहे तबाह कनि था, नए नसुल खे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाइनि था। जेको बि मुलवस 2 असांजा खून थिया आहिनि, हिकु जंसार अली चंडी आहे, ॿियो सजाद अली चंडी आहे। ॿिन्हिनि जी अॻुवाणी लीमन छा कई आहे। सॼो जेको धुर आहे अॻुवाणी करे थो क्रिमिनलनि जी, दहशतगर्दनि जी, उहो लीमन छा आहे। हाणे पाण खे बचाइण जे ख़ातिर इहा प्रोपेगंडा हलाई थो वञे। हाणे असांजी वस वाला आला ऑफिसरनि खे अपील आहे, इहो बिजली भागत जेको किराए जो आहे, इहो लीमन छा जेको पाण खे बचाइण जी कोशिशि थो करे, जंहिंजे भाइटे मां कुझु न कुझु मवाद मिलियो आहे। उन खां बाद में महमूद उर्फ़ मोहम्मद हुसैन ओठी जी माउ आहे, जेको इन जो पुटु बि मुलवस आहे, जेको मोहसिन छा सां गॾु आहे, जेको हींअर रूपो छा। हाणे असांजी आला अमलदारनि खे अपील आहे त वधि मां वधि इन्हनि टिनी खे जांच आंदो वञे। अमीर अली शाह उर्फ़ लीमन छा खे, महमूद हसन उर्फ़ महमूद ओठी खे, उन सां गॾु बिजली भागत जेको किराए जो आयल आहे, उन सां गॾु इन छोकिरे जा जेके क़ातिल आहिनि, असांजी आला ऑफिसरनि खे IG सिंध आहे, DIG सखर आहे, RPO सखर आहे, SSP खैरपुर आहे ऐं असांजी SHO सोबेदार साहब खे बि अपील आहे त ताकी जेको असांजो खून लोड़ियो वियो आहे, इहो असांजो हाशिम हकड़ो साहब लोड़ियो वियो आहे। हाणे इन्हनि खे इंक्वायरी में आंदो वञे। इन्हनि सां गॾु इन्हनि जी जेका अॻुवाणी कई, जेका उहा लीमन छा इन्हनि सां डील पई कई, जेका हाशिम साहब पैसा वठी करे इन्हनि टिनी खे बाइज़त बरी करे छॾियो। हाणे असांजी वस वारनि खे अपील आहे, जेकॾहिं इन्हनि खे सॼी ख़बर आहे त इन्हनि खे इंक्वायरी में आंदो छो नथो वञे। सॼी लीमन छा ख़बर आहे, इहो बिजली भागत चए थो मां सॼो ॼाणा थो, त इन्हनि खे इंक्वायरी में आंदो। असांजे SSP साहब खे अपील आहे, वधि खां वधि असां अपील कयूं था IG सखर खे, DIG सिंध खे, वज़ीर आला साहब खे, वज़ीर आज़म साहब खे, त असां सां इंसाफ़ कयो वञे, इन्हनि खे जांच में आंदो वञे।